अफ़सोसनाक ख़बर सां शेयर कयूं पिया। जामशोर में मोटरसाइकिल ऐं ट्रक में टक्कर थियो आहे, जंहिंमें लम्स इस्पताल जी मुलाज़िमा फ़ौत थी वई। संदसि मुड़ुसु ज़ख़्मी थियो आहे। सिंधी अदबी बोर्ड साम्हूं इंडस हाईवे ते थियल रोड हादसे में हसीना पंवर तॾहिं ते फ़ौत थी वई, जॾहिं त इरफान पंवर ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जामशोर मां ख़बर आहे, जिथे ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में लम्स अस्पताल जी मुलाज़िमा फ़ौत थी वई आहे। संदसि मुड़ुसु ज़ख़्मी थी पियो। इंडस हाईवे ते हादसे जे नतीजे में हसीना पंवर फ़ौत, इरफान पंवर ज़ख़्मी थी पियो। फ़ौती औरत जो मड़ ऐं ज़ख़्मी खे लम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ट्रक खे तहवील में वठी ड्राइवर खे गिरफ़्तार बि कयो वियो आहे। अहम ख़बर नासिन खे ॾियूं पिया। जामशोर में जिते ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे, हादसे में लम्स इस्पताल जी मुलाज़िमा फ़ौत थी वई। संदसि मुड़ुसु ज़ख़्मी थियो आहे। इंडस हाईवे ते हादसे जे नतीजे में हसीना पंवर फ़ौत थी वई, इरफान पंवर ज़ख़्मी थियो आहे। फ़ौती औरत जो मड़ ऐं ज़ख़्मी खे लम्स इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे जामशोर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अली मुराद चांडियो। जी अली मुराद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, जामशोर में मोटरसाइकिल ऐं ट्रक विच में टक्कर जे नतीजे में लम्स अस्पताल जी मुलाज़िमा फ़ौत थी वई आहे, जॾहिं त संदसि मुड़ुसु ज़ख़्मी थी पियो आहे। मां ॿुधाईंदो वञा त सिंधी अदबी बोर्ड साम्हूं इंडस हाईवे ते थियल रोड हादसे जे नतीजे में 40 वरनि जी हसीना पंवर थॾे ते फ़ौत थी वई ऐं संदसि मुड़ुसु इरफान पंवर ज़ख़्मी थी पियो। फ़ौती औरत जो लाश ऐं ज़ख़्मी खे लम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिते ज़रूरी कार्रवाई खां पोइ लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। मां ॿुधाईंदो वञा त औरत हसीना पंवर लम्स अस्पताल जे ऑपरेशन थिएटर में कमु कंदी हुई, जेका सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी में रहंदी हुई ऐं अॼु सुबुह संदसि मुड़ुसु इरफान पंवर खेसि लम्स अस्पताल तरफ़ ड्यूटी लाइ छॾण लाइ अची रहियो त तेज़ रफ़्तार ट्रक संदसि मोटरसाइकिल मथां चढ़ी वई, जंहिंजे नतीजे में हू थॾे ते चीबाट जी फ़ौत थी वई आहे। इन सिलसिले में जामशोर पुलिस जो चवणु आहे त ट्रक असां पंहिंजी तहवील में वठी छॾी आहे, जॾहिं त ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अली मुराद अपडेट करण लाइ।